वेलकम बैक नाज़रीन। खिपरो में NGOs पारां मक़ामी नौजवाननि खे नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन ई हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे असद शाह। जी असद जी बिल्कुल, असां हिन वक़्तु खिपरो जे मेन चौक ते मौजूदु आहियूं। मुंहिंजे बैक साइड में तव्हां ॾिसी सघो था त खिपरो जा जेके रहवासी आहिनि उहे सरापा एहतिजाज बणियल आहिनि। हिननि जो चवणु आहे त हिते जेको बि NGOs कमु कनि थियूं उहे मेरिट जे बुनियाद ते को बि कमु न पियूं कनि ऐं हिते मनपसंदि माण्हुनि खे स्कीमूं ॾिनियूं वञनि थियूं। वधीक हिननि मुज़ाहिरीन खां पुछंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। असां DC साहब खां पुछणु चाहियूं था, DC साहब तव्हां प्रोजेक्ट तव्हांजे मनपसंदि माण्हुनि खे ॾियो था ऐं उहे NGOs वारा नौकरियूं पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾियनि था ऐं उहे NGOs वारा बंगुलनि ते वञनि था ऐं उहे इमदाद जेको आहे मुस्तहिक माण्हुनि खे मिले कोन थो, उहो बंगुलनि जे माण्हुनि खे मनपसंदि माण्हुनि खे मिले थो। असीं वॉइस ऑफ खिपरो जे प्लेटफॉर्म तां तव्हां खां मुतालबो कयूं था त हाणे जेके बि नवां प्रोजेक्ट अचनि उन्हनि जी इश्तिहारबाज़ी थिए, अख़बार में अचे, प्रिंट मीडिया में अचे, सोशल मीडिया ते अचे त जीअं ही राशि कल्चर सिफारिशी कल्चर बंदि थिए। जिते नलको लॻाइनि था त उते इहो ॿुधाईंदा था मज़दूर ऐं सीमेंट जेको आहे 5 किलो ऐं 2 गॾे गाॾियूं हिननि जो सिरनि जो बि लिखी ॾियनि था बस सुबुह जो इहे सिरनि जो गॾे गाॾियूं जेके आहिनि इहे तव्हां वठी अचिजो, असां तव्हांखे नलको लॻाए ॾींदासीं। उते कुकड़नि जूं फरमाइशूं कनि था ऐं ग़रीबनि खे नज़रअंदाज़ कनि था। माल सिर्फ़ु वॾेरनि ऐं बोतारनि जे बंगलनि ते विराइनि था त ईअं नज़र अचे त बोतारनि गंज कुझु ॾेई छॾियो आहे। NGOs वारनि सां असां ॻाल्हाइण वञूं, को असां क़ौमी कारकुन या ॿिया दोस्त कहिड़ो था ॻाल्हाइनि चइबा फलाणे MPA खे या फलाणे MNA खे चओ त मक़सदु उनखे कमु करणो ई न आहे। तंहिं करे असां DC खे जेको ज़िले जो एडमिनिस्ट्रेटर आहे, बाख़्तियार एडमिनिस्ट्रेटर आहे, तंहिंखां इहो पुरज़ोर मुतालबो था कयूं त हिन शइ ते नज़र विझनि ऐं मक़ामी माण्हुनि खे रखनि ऐं ग़रीब माण्हुनि में एन जी जेका ॾाढा आई आहे उहा ख़तमु करे ग़रीब माण्हुनि में सही बुनियादनि ते सामान विरायूं। हिते जो जेको नौजवान आहे उहो हमेशह जेको आहे हिननि खां शायदि नज़र कोन पियो अचे या ही सम्झंदा असां मुंहिंजी उहा क्वालिटी न आहे या मेरिट जे बुनियाद ते उहे उन्हनि खे भर्ती नथो कयो वञे। त असां DC सां गॾु या असांजे जेके सियासी नुमाइंदा आहिनि जेके हिते जे माण्हुनि जे वोट जे बुनियाद ते ही आला अहवाननि ते पहुता आहिनि उन्हनि खे असांजो पुरज़ोर मुतालबो आहे त उन्हनि खे ऑफिशियली तरीक़े सां बाक़ाइदे जेके पब्लिकली न्यूज़ जेके थियनि थियूं उन जे तरीक़े सां उन्हनि खे मेरिट जे बुनियाद ते भर्तियूं कयूं वञनि ऐं उन्हनि जे जेको हक़ तलफ़ी थी रही आहे उहा हक़ तलफ़ी उहा ख़तमु थियणु खपे। जी बिल्कुलु, मां मुज़ाहिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त हिते जेके बि ज़िले सांगड़ मंझि तोड़े खिपरे तालके मंझि NGOs कमु कनि थियूं उते को बि जेको सो हिते मेरिट ते कंहिंखे बि नौकरियूं न पियूं ॾिनियूं वञनि। जेके नौजवान हिते जा मक़ामी आहिनि उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो वञे पियो। ॿाहिरि जा माण्हू जेके आहिनि उहे NGOs में भर्ती कया वञनि पिया। हिननि जो इहो पिणु चवणु आहे त हिते जेके स्कीमूं वग़ैरह ॾिनियूं वञनि पियूं उहे बि पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾिनियूं वञनि पियूं। मुज़ाहिरीन आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फ़ौरन नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे।